बांदी गौसिया जमायत मुरीदन पारा साईं शाह महमूद कुरैशी की आज़ादी लाए नूर मोहम्मद दाहरी खलीफो अयूब राजपर अल्लाह बधायो राजपर धनी बख्श शेख शफी मोहम्मद खास केली और अब्दुल कयूम दाहरी की अगवानी में एहतजाजी रैली कढ़ी मुज़ाहिरो कयो वियो। रैली शहर के मुख़्तलिफ़ बाज़ारुनि खां थींदी प्रेस क्लब बांदी पहुती। उन मौके ते अगवाननि ॻाल्हाईंदे चयो त साईं शाह महमूद कुरैशी के सियासी बुनियादनि ते गिरफ़्तार कयो वियो आहे जॾहिं त 45 सालनि जे सियासी कैरियर में साईं शाह महमूद ते को बि करप्शन जो केस नाहे। हुननि वधीक चयो त जेल अंदरि साईं सां नारवा सलूक कयो पियो वञे ऐं कोर्ट ते पेशी दौरान हथकड़ियूं लॻाए पेश कयो पियो वञे जेको सरासर ग़लति अमल आहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं निगरान हुकूमत सां मुतालबो कंदे घुर कई आहे त जल्द खां जल्द साईं शाह महमूद कुरैशी खे आज़ाद करे मुरीदनि में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची